तीन क्लास करे शाम वेंदा उन रस्ते ते वञी रहियो रस्ता जबल जा हूंदा ई कोन हिकिड़ो रस्तो बसंदो अबू जुंदल जेको पहिरें सुलिया ॾींहुं वापसि थियो उहो बि उनखे बि ख़बर पई त हाणे नबी पाक अलैहिस्सलाम वापसि था कनि उहो बि अबुल बसीर सां करियो हाणे जेके मुस्लमान थियनि पिया मके में नबी से कोन पिया वञनि पर हेॾा पिया वञनि अबुल बसीर खे अबू जुंदल ते छो नबी से वापसि कंदा उते विहंदे तकरीबन 300 सहाबी थी विया 300 सहाबी हाणे जेके मके जे वारनि जा जेके शाम जा काफ़िला हुते मटी ने उनखे आयो मारियो सभु जने खे कुट माल कसियो वेठा हूंदे काफ़िलनि जो माल त गनीमत आहे जो जाइज़ आहे पर जेके मके खां अचनि उनखे बि मार काफ़िले में 10 15 माण्हू 20 30 40 50 100 ॼणा न हिनखे छा करे एड़ो उनखे मारे कुटे एड़ो सोड़ो कयूं काफ़िर समूरा नबी से के बाऊं ॿधोसीं असां बसि कई असां पंहिंजी शर्त तां हथ ई खयों पंहिंजनि खां वञी वियायूं पाण खे असां जी शर्त खां भईअ जी फतह पहिरीं पाण फरमाया पहिरीं फतह इन्ना फतहना लक फतहम मुबीना पैगंबर असां तोखे फतह मुबीन था फरमाया सुलह हुदैबिया जी कुछ ॾींहंनि खां बाद में हुजूर पाक अलैहिस्सलाम जे मुआदे वारे माण्हुनि खे मके जे काफ़िरनि जे मुआदे वारनि क़त्ल कयो पाण उनखे माफ़ कयूं वरी ॿिए चकर में बि क़त्ल कयूं पाण फरमायो हाणे तव्हांखे माफ़ी न मिलंदी तव्हां मुआदो कयो मुआदो कयो त असां तव्हांजे मुआदे वारनि खे क़त्ल न कंदासीं तव्हां असांजे मुआदे वारनि खे क़त्ल न कंदव पाण करीम अलैहिस्सलाम ने फरमायो हाणे तव्हांखे हिसाब किताब शर्त तव्हां पाण मुनक़ता कया पहिरियों शर्त तव्हां भॻो वरी ही बि तव्हां पाण भॻो आहे असांजे माण्हू खे छो था मारियो अबू सुफियान आयो वॾो काफ़िरनि जो हुयो उनजी धीउ हुजूर पाक अलैहिस्सलाम जी घरवारी बीबी हबीबा आयो या दरवाज़ो ये टुपियो उमर मोमिन साकिर जल्दी में जो हुजूर पाक अलैहिस्सलाम जो बिस्तरो विछायो पियो न उनके जल्दी में वेठे सिधी पी तो ॾिठो पियो न आयो मथां पी में जेबे जिंदे हिंसा आज जो पी हेॾो सफ़र करे आयो आहे पी जला त बिस्तरा विछा बान की पी जला ईंदो त बिस्तरा वेरे सरबान मूंखे खाली कट ते विहारे त उन्हें फरमायो कि बाबा बराबर तू मुझे पी है पर हुजूर पाक अलैहिस्सलाम जो शान मकाम आला है तू कुफर जी पलीती तो भी आए वो अल्लाह जो पैगंबर पाक है उन जो घरवारी बिस्तरा पाक है तू काथे लायका जो बिस्तरे दे वेही केडी वरी मोहब्बत हुजूर पाक अलैहिस्सलाम का अबू सुफियान आयो जे हुजूर पाक अलैहिस्सलाम सां मुलाकात कया जेके असांजे माण्हू गलतियूं कयूं आहिनि तव्हांजे मुआदे वारनि खे क़त्ल कयो आहे उनजी माफ़ी वठूं या किसास वठी करे हिन मसइले खे हल फरमायो पाण फरमायो न थींदो तव्हां पाण शर्त भॻा अथव हाणे जंग जी तयारी कयो हाणे टेम घणो 10 साल जंग जो मुआदो चलो साल गुज़रियो आहे हिकिड़ो मसइलो अबू सुफियान भॼी आयो जनाब अबू बकर सिद्दीक़ जे ख़िदमत में तूं साईं खे फरमा अबू बकर फरमायो मां के चवंदो आयो उमर से आठ सबनी का चक्कर लगाए करे ना में जी वापस मोटी आया वे पाण करीम अलैहिस्सलाम फरमायो इन्ना फतना लक फतहम मुबीना हाने अल्लाह ताला जल जलाल संजला फतह आसान करे छनिया बस साल मस गुजरिया एक साल विया उम्र करे मोटी आया वरी पे साल पाण फरमायो हलो तलऊं काफरन समूरा पंजा मुआदा टोड़े छनिया पेरा शब्द टोड़े छनियाऊं हाने काफरन जंग जी तैयारी आ मके हलाओ 10,000 सहाबी वठी करे हुजूर पाक अलैहिस्सलाम जिन मके मदीने में जान तायन हलंदे हलंदे ओ मके शहर जे 12 थी तशायन सागियो हुते पे जे मैदान ते अग्नि 1500 या हाने 10,000 सहाबा जो मजमा हाने मके वान के जरूरत न हुई मिलना जी मुकाबले करना जी हाने त मुसलमान जा वडा जत्था थी या पाण करीम अलैहिस्सलाम ने फरमाया मके वान के इतला कयो त सा चऊं था पर काई जंग न लगंदी को बड़ा तो बड़ा कासी न तसानी का जंग ना है अबू सुफियान जा ते वडो जो कोन जो होयो ओ बा निकलो मक्के में जा सीमा वाला मुसलमान जो लश्कर तरसीता
आयो चक्कर दींदे दींदे पाण करीम अलैहिस्सलाम जिंदा साहबी ये लश्कर बैठो आ तो पांजा साहब ने भी से ये मोकले सदा दा हुन जबल ते वियो दा हुन ते वनी वियो दा हुन ते वियो दा हुन ते वनी वियो लश्कर तोरे पासा चारे पासा साहब पर दारंदा जेकरा को अचे दसा के जंग में इतला के मता को काबर हमलो न करे अबू सुफियान घोड़े ते सवार हो आयो जो मुसलमान के दुश्मन देला साहबान के गिरफ्तार कयो गठी का चंद सबना के दुश्मन पर अबू सुफियान राजा सा हर जंग में मुकाबलो कयो सबरे जो तो मुकाबलो के होना अबू सुफियान दान कर हजरत अब्बास के सदके अब्बास है जल्दी आदे मुसलमान के मान दम के सदा अब्बास अबू सुफियान पानी मार दया अब्बास रजी अल्लाह तआला ने अबू सुफियान जो साथ लो बच्चा उमर सिंह भगवा के ना के चलो ना तो सालड़ाओ इन सा के सरी को जिंदगी तकलीफ दिया आए हुजूर पाक अलैहि सलाम के खिदमत में अब्बास रठिया अब्बास फरमासी मां वठे मां पाण पुना अब्बास इन हाल फिलहाल के अब तो पते करे वठे जो साहब के जोश घणो आ तै करे पता को के दक नाने कडी वटे अबू सुफियान तो मुझे इरादो कभी पढ़ा जो बिया पर अन्या पढ़ा को सोचा तो निकाल के को पर अब्बास के फरमान के बस गए वरी नंबर वठिया असुर माला फजर माला जो माला साहब निंद्र में हो जाए या नमाज पे हो जाए अबू सुफियान अली और अब्बास रज़ी अल्लाह तआला ने अमनमी अमानमी रात गुजरे जमला सुबह जी ते बिलाल बांगनी तबला साहब युती पिया 10,000 जो मजमाओ कोई दोने को हेडा दोने अबू सुफियान साहब के सी करे अब्बास के जो अब्बास बड़ा छाए ईमान में भाज बजी होया भज बजा न छा गालाए अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो कि छाता जंग जो ऐलान कयो छाता मुकाबले जो ऐलान कयो मक्के वारन सा अब्बास फरमायो उन्होंने जंग जो ऐलान करी बिलाल अब्बा गन्या नमाज दी तैयारी था कर दिया कि एडी तारे नमाज दा मोहब्बत जे हाओ आयो किसका दो आयो मान जो हेडा भी मजमाओ कि भला हु छदा कर जी हुंदा कर कि भला हेडा था जो मजमाओ जी हरदन साली आयो द हुजूर पाक अलैहि सलाम वजू पिया कर साहबा जो मजमा लश्कर बिठोआ पानी जो पट दे करे दो साहब भी खणे करे पड़े जिस्म के दाहन जेकरा खुटी वने दान जी आलान वटे करे जो पड़े जिस्म के दोने अबू सुफियान अब्बास के जो बात ही बड़ा चाहे जी हुजूर पाक अलैहि सलाम मोहब्बत थी अबू सुफियान जो हर लेनी बड़ी मापो ए दो प्यार माराए तो मिनन्ना से युहिब आदन कहब असहाब मुहम्मदा ए मोहब्बत दे का साहबा जी नबी पाक अलैहि सलाम सा मोहब्बता ए मोहब्बत माका जी बकसा रठिया असा तंबू का बादशाह ने जाबर ए मोहब्बत दे साहबा जी नबी पाक अलैहि सलाम सा है ए असा कंसा बका जी मोहब्बत ने रठिया के इंसान बंदो केर मुकाबलो कंदो सुबह टाइम थियो पाण करीम अलैहि सलाम मक्के वर आइला वडा जो लड़ाई लगे पाण फरमाया आज मक्के वर सा के लगड़ो पाण फरमाया हुन के टा को कोता दाखिल थे आई पाण करीम अलैहि सलाम ने पानी साहबा जे मजमा में हलिया अगिया भी न हलिया तो वराई थी पवंदी पाण विच में सभिनी खां पोइते अगिया साहब पुठियां भी साहब हिन पासे साहब विच में पाण आई पंहिंजो कंध हेठि कयो तो नहीं है जो मक्के वन सा मुकाबलो थियो अज मक्के में दाखिला है का घट गाल को नहीं वडो रोब था वो पैगंबर करीम अलैहि सलाम जो अबू सुफियान जो आवाज है तुझे भाई जी जो बड़ी बादशाही आ तो अब्बास फरमाया तो अबू सुफियान बादशाही ना है हुजूर पाक अलैहि सलाम की नबूवत है बादशाही ने के नजर हुआ बादशाही ने के जवाब बादशाह आगे हो जे बिया पुछा हो रास्ता साफ कयो परे जो साफ पियो थे पाण करीम अलैहि सलाम ई कोन कयो पाण साहबा जे मजमा में होया ऐं साहब अगिया पोया त के पतो कोन तो पैगंबर केड़े जगह ते पाण फरमायो हायो अबू सुफियान आयो जे अमन खपे पाण फरमायो हाओ मां अमन थो ॾियां जेको काबतुल्लाह में दाखिल थियो न के भी अमना जेको अबू सुफियान जे घर में दाखिल थियो उन के भी अमना अबू सुफियान फरमायो जी थोड़ो आ
मक्के में काबतुल्लाह में थोड़ा मानो दाखिल थींदा मुझे घर में थोड़ा मानो दाखिल थींदा पाणो फरमायो जेको भी मानो पर घर जा दरवाजा बंद करे छे उनके भी अमना अबू सुफियान ऐलान कयो मक्के में जेको कलमो पढ़े न पढ़े पर पजा दरवाजा बंद करे छड़ियो साहबा मक्के में दाखिल थी करे ही बा चवना यौम यौमल मलहमा अल यौम यौमल मलहमा साहबा चन बे अजनी रतवा जो दियाड़वा अजनी काफर के टुकड़ा करण जो दियाड़वा अजनी काफर के सभा करण जो दियाड़वा अजनी मक्के में घटन में रतवा जो दियाड़वा अज असां काफर का पुराना बलांद वठंदा सही बदर जा बलांद खंदक जा बलांद ओद जा बलांद हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्यायन जा बलांद वठंदा सही जेके रंगियो त जांदा जेके राग गराइंदा होया जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान में गुस्ताखी कंदा होया साहबा फरमाया अजून का बलांद वठंदा सही बदला वठंदा सही काफर भॼी अची नबी से के ॿुधायो से तव्हां त अमन सां के ॾेई छॾियो आहे ही जंगियूं सभु तव्हां खे माफ़ ही खून सभु तव्हां खे माफ़ ही जेको तव्हां सां के मके मां लॾो खणायो सभु तव्हां खे माफ़ करे छॾियो तव्हां असांजे घरनि ते काबिज़ थी वेठा हो तव्हां असांजे प्लाटनि ते कब्ज़ा करे विया हो अॼु मां मुहम्मद करीम तव्हां सभिनी खे माफ़ करे छॾियो आहे से तव्हां त माफ़ करे छॾियो आहे पर साहब हीअं पिया चवनि अल यौम यौमल मलहमा अॼु ॾींहुं रत वहां जो ॾियारो आहे पाण फरमायो ए जेके ऐलान पिया कनि नारो पिया हणनि अल यौम यौमल मलहमा इन्हनि खे जो ईअं न चओ हीअं चओ अल यौम यौमल मरहमा अल यौम यौमल मरहमा अॼु ॾींहुं माफ़ी जो ॾियारो आहे अॼु ॾींहुं रहमत जो ॾियारो आहे अॼु ॾींहुं सभिनी खे माफ़ी नथी कंहिंखे बि का मयार न ॾिबी असां जंग में वॾा वॾा ॾोहारिया मथे में 1000 माण्हू हुया जेके वॾा ॾोहारिया पर सभिनी जे लाइ माफ़ी जो ऐलान फरमायो इकरम अबू जहल जो पुटु जेको हर जंग में कमांडर हुयो अबू जहल जो पुटु ओ भॼी वियो सफ़रान भॼी वियो इकरम अबू जहल जो पुटु हुजे त मां अबू जहल जो पुटु आहियां पहिरीं त मुठी मुंहिंजी लहंदी सफ़वान उमैया बिन खल्फ जो पुटु उन्हें जो त मुंहिंजो बाबो बि नबी जो वॾो दुश्मन हुयो पहिरीं मुंहिंजी मुठी लहंदी ओ बि भॼी वियो वञी करे समुंड जे किनारे ते ॿेड़ीअ में चढ़ण जे लाइ तयारु हुया हेॾा हिकिड़ा माई हिंद आई हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िदमत में इहा बि वॾी इस्लाम जी दुश्मन हुई पाण फरमाया असांजो सभिनी खे माफ़ी ॾेई छॾी आहे हिंद चयोसीं मां कलमो पढ़ी मुस्लमान थी थियां हिंद माई कहिड़ा हुई तो आज अमीर हमज़े रज़ियल्लाहु तआला अन्हु जे लाइ ऐलान कयो त हुनखे 11 टुकड़ा कयो नबी जो चाचो ऐं हिंद उहा माई हुई जंहिं अमीर हमज़े रज़ियल्लाहु तआला जिगर कढी करे कावड़ में छवाड़ी हुयो पाण करीम अलैहिस्सलाम फरमाया तोखे बि माफ़ी आहे इकरम जी घरवारी आई पाण फरमाया तूं अबू जहल जी नुंहुं आहे कि हा साईं कलमो पढ़ंदे हा साईं तव्हां पाण फरमाया तोखे बि माफ़ी आहे कि तुंहिंजो मुड़ुसु काथे आहे इकराम जो भॼी वियो सफ़ान काथे आहे उहो बि भॼी वियो साईं हुनखे माफ़ी मिलंदी पाण पर मिलंदी छो न मिलंदी क़ुरान काथे ॾिसी विया तव्हां खां ॾिसी भॼी विया आहिनि पाण फरमाया वठी अचो माफ़ी जो ऐलान आहे ला तस्रीब अलैकुम यौम पाण फरमाया अॼु कंहिंखे मयार ई कोन ॾिबी त हीअं छो कयो हिम छो कयो सभिनी खे माफ़ी मिलंदी माए जो से का निशानी ॾियो त मां ॿिन्ही खे वठी अचां वञी पाण फरमाया मुंहिंजो पटको खणी वञ दस्तार खणी वञी करे सफ़ान खे बि चओ इकरम खे बि चओ हे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पटके जी निशानी आहे तव्हांखे माफ़ी मिली वई आहे इकरम तूं बि हली आहे सफ़ियान तूं बि हली आहे अची करे भई कलमो पढ़ी करे हमेशह जे लाइ साहब बणी वञो हमेशह जे लाइ मुरीद मुस्लमान बणिजी वञो जंहिंमहिल माई उते पहुती आहे त उहे ॿिए में सुवाल पिया थियनि स्वार थियनि पिया पर स्वार छा पिया थियनि पाण में ॻाल्हाइनि पिया कंहिंसां मलाह अचनि इकरम ॻाल्हि ॿुध तव्हीं त पुतनि जा पुॼारी आहियो असां बि पुतनि जा पुॼारी आहियूं पर असां मलाह जो हिकिड़ो शर्त हूंदो आहे कि कहिड़ो शर्त आहे जी ॿार हूंदा त पुतनि खे छॾींदा जंहिंमहिल ॿेड़ी हलंदी आहे तरंदी आहे दरिया जे समुंड में विच में पुॼंदे जेकॾहिं छोलियूं अची वियूं तूफ़ान अची वियो जेकॾहिं हवा सख़्तु लॻी पई त पुतनि खे कोन सरबो अलाह खे सरबो आहे ये असांजा शर्त न मल्हाइण जा ये शर्त करे पोइ असां ॿेड़ी में माण्हू खे चालींदा आहियूं जेकॾहिं ये शर्त क़बूल कयो ॿई ॼणा त पोइ ॿेड़ी में चढ़ो जे शर्त क़बूल था कयो त ॿेड़ी में न चढ़ो इकरम अबू जहल जे पुट सफ़ियान पाण में ख़ुदि बुख न करे इन जे करे त हेॾा असां भॼी विया आहियूं कलमी जे करे अलाह खे सरण करे त हेॾा भॼी विया आहियूं जेकॾहिं असां अलाह खे समुंड जे विच में छॾियो त पोइ असां हिते छो न अलाह खे छॾियो
समुद्र में लागे सॼो वरी खुशके ते वरी लागे सॼो वरी वेगे सॼो वो कुछ न लागे सॼो ई ॻाल्हि कंदे या पाण में अटकिया पिया त उहा माई बि भुॼी वई कि हुजूर पाक अलैहि सलाम ताबीनी के सरिंदा ताबीनी जे माफ़ी जो ऐलान थी वियो भई कलमो पढ़ी मुस्लमान थे सुभान एकरे में खाने बैठ तो वादी सुनो खोड़ बस आखिरी ॻाल्हि पांच मरा काबतुल्लाह में दाखिल थिया काबतुल्लाह जे चौधरे भी करे कारो पटको बदी करे पाण खुतबो नवाज फरमायो जमी साहबा के आका में से करायो काबतुल्लाह की हुर्मत मक्के की हुर्मत मान के बुधायो काबतुल्लाह की इज्जत आई मक्के की इज्जत मान के बुधायो उनका पाण फरमा ऐनल बिलाल बिलाल का थे या तो बिलाल भजन वाजी मां हाजुरा पहले तो पाण ते मल आया काबतुल्लाह का बाहर त काबतुल्लाह के कुर्फ लगल जो पाण फरमा का थे उस्मान बिन तलहा तो उस्मान बिन तलहा बिन शेबा जड़ काबतुल्लाह की चाबी और के वठी जो जरे मां हिजरत में गए थे मल उस्मान मुके चाबी न ॾिनी लिखाई छॾी ऐं अॼु उनखे थोरो अरसो गुज़रियो उनखे केॾा वठी वियो 40 उनखे वठी पिया उनजा हथ बदल विया कि हीउ उस्मान जंहिं 8 साल अॻु में तव्हांखे काबतुल्लाह जो चाबियूं कोन ॾिनियूं हुयूं अॼु मां उनखे ॿधी गिरफ़्तार करे वठी आहियां पाण फरमायो उस्मान ओ ज़मानो यादि कर जो मां तोखां चाबियूं घुरियो तो चाबियूं न ॾिनियूं अॼु चाबियूं कॾहिं हथ में जे बराबर तव्हांजो दीन सचो आहे मां कलमो पढ़ी मुस्लमान थियो आहियां पाण फरमायो तोखे बि माफ़ी आहे काबतुल्लाह जो दरवाजो खुले जो पाण फरमायो चाबियूं बि लगे मोटाए दो क़यामत ताईं उस्मान जे खानदान में चाबियूं रहंदियूं मां तव्हां खसा जे लाइ न आयो आहियां पाण फरमायो बिलाल खे जो दबा करे हज़रत बिलाल चाबियूं घुरे ज़मीन ते पाण फरमायो बिलाल काबतुल्लाह ते चढ़ी करे मथे बांह करे बिलाल जूता लाए करे काबतुल्लाह ते चढ़े पाण फरमायो बिलाल जूतन सुबह करे काबतुल्लाह ते बांह करे त दुनिया खे ख़बर पए त नबी पाक अलैहि जे गुलामन जो कदर अल्लाह वटि केॾो वॾो आहे ये नबी पाक अलैहि सलाम गुलामन जो कदर पाण फरमायो बिलाल खे जो त जूतन सुबह करे करे काबतुल्लाह को छॾे आज़ान दे बिलाल जो मथे जो त मला काबर हैरान थी विया त बिलाल ॾिसो जंहिंखे असां हथ ॾियण लाइ तयारु कोन हुआसीं अॼु ओ बिलाल काबतुल्लाह जी छिदे करे आज़ान थो ॾे मुंहिंजा दोस्तो हीउ जेको ज़ुल्हज जो महीनो आहे